खानजादी रात मूं मुद्दे जी बुधाई थमास चने सर खे। अम्मा मूं सब कुछ बुधो पे एक दफ़ो सोचम तो उठी जवाब ॾियांस पर वरी कुछ सोचे माठ थी वस। खैर जेको थींदो ॾिठो वेंदो। जीअरे त वार विंगो कोन थियण ॾींदी साईं, मूंखे चिंता पो जी आ। अम्मा हुनखे पेट में सूर मिल्कियत जो आहे, उहा खपेस न। जरी मिल्कियत इहे ही मिलंदस छा? नंगर खान त जबल जो बादशाह हो, ही त गिदड़ आ। सिक्कत जी सुरहान से सरहा जिन सीने लाथी। सोना साईं निंड आराम तगी फिटल हो पर तुझी चिठी उन अञा वधाए छदी। किथे मां झंग में रहंदड़, किथे तू हवेली में नाज़न सां पलियल नाजुक नाजुक खानजादी। सोची समझी फैसलो कयो थई पेरे पार में तुझो पुराने खूह वारे बाग में इंतजार कंदुस फकत तुझो शेरल। बस गाजी मर्द के जिते बीजा बच्चा काले बिन असा कचहरी करे चौंदा। खानजादी खानजादी मूं समझो त कोटन में कैद खानजादी ही झर झंग जागे मोट को नहीं दी पर तू देते भी अच्छी हुई। शेरल ही तो झंग में आए, प्यार में इतनी ताकत है जो सत समुंड भी लताड़े अची सके तो। डप न थो थी? डप तो मां अड़ी चरी मुमा न चने शर्मा सब सोणी सब ससियूं सब मोमलियूं मोहब्बत जी पुठियां त मुयूं आहिनि। हिक खानजादीअ जो छा आहे शेरल, मयस त तोतां घोरस। मोहब्बत में मौत भेणो कोन्हे। खानजादी ईअं न चओ, मोहब्बत माणींदासीं मरंदासीं न। खीर जेॾो हौसलो आहे त खानजादी मूं वटि हिमालय जेॾी हिम्मत आहे। हिम्मत ॿई गॾिबा त मिलाप सोलो आहे।
कड़ो आशा होते राजा जी मता चने सर केड़ा केड़ा जुल्म क्यान उथी करे दस बाबा किए ते प्यार के पाप समझो तो वने बाबा होन लगी केड़ी खबर है तमा पैदावारी प्यार जी आया तू भी तो मुझे मां से प्यार कयो मुखे कौन दी खुश तुझे छड़े मिलके दे बाबा उत मुखा पनी मिलके दे वापस वड़े बाबा जे तू अज न उथे बाबा तुझी धी जो मथो गाड़ो थी वेंदो बाबा 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 मुझे मथो गाड़ो थी वेंदो मथो तो गाड़ो पैजो पाण कयो बाबू नंगर खान सब समझे तो सदस रूह की हैसियत न दे अलिया अलिया ताराजी वांगे अज वरी चने सर इंसाफ जा पुड़ शायद लाए छड़िया चने सर खैर ता है नंगर खान जी लज धाड़ेल शेरल सा अच्छो मुंह करदे मिले करो कद खड़ा माई एड़ो कम क्यास हवेली में रहतड़न चलाए मिसाल थी वने मां तो शेरल सा अनिया भी तो के सबान है गालान चलाए मरी वनिया करक थी वनिया गालाई थी मुसा ताणे फैसलो करे छदेवा बुधदिया बुत में सिसाट पैजी भी दई सिसाट छा कने मारी दे तुझे वसम बेतरो आना अच मार मुझे बोली वहां की आखान सादी सुअर के हर तो खेना लायक की नहीं चने सरखान तो दे गोली से आया करे कोट में बंद करने काठ में बिछने बूथ दे तेजा कुछ लेने छा करने बुध दिया सब तो थई न तो सब तो पैदा कर बुध मां तुझो हक बच कराई जो हक तुझी जवानियत कट वहाई तुस छा चयो तो मुझी दिया जो हक बख्शाइंदे हक न बख्शे समझी थी छा कदो मास मां बुखायल कुत्ते के दी दो मास तुझी भाजो कर थी के डूंगरन में फथो आया थुअरन सा अटक्यो आया भाई जेको हथ चने सरडा फथो आ सो सालिम कौन मोटो आ यो जुल्म है यो नाहक है मां नंगर खान जे साथार न दाहिंदस यो जुल्म ना है त नंगर खान जो नंक लुच्चे लोफर शेरल सा लोक का लिकी मिले मां भी गालाई तुस ऐ तवा जा लक्षण बुधाई तुस मां त नंगर खान जो पुत्र आया ऐ तू धारिया है न लुच्छ न कुछ पंहिंजो ऐं पंहिंजे धी जे सिर जो खैर घुर हिड़क बहार निकतिया समझ त ज़मीन टामो ऐं आसमान पाए उतो चने सर बुछड़ो थींदे दुनिया तो तक खिलंदी हेड़ सा तो करे अब बे जाइए सा छा तो कयास न कुहास तो न कप्यास तो ओ हक ता हक तो खणायास जेको नंगर जे धी हुजण जी हैसियत में खेस हासुला छोकरी अंक अंक वठी दो साए कुत्ता बची दो साए जे सुबाने न कर गई
थींदो छा थींदो लहप त ॾे न घणे खे घणो पियो खपे तूं पुराणी ॻाल्हि आहे तूं पतो हला पर हिते कुझु न पियो थिए तूं चई छा पियो रेस जी ॻाल्हि पियो कयां कुझु कंदो ज़रूर ॿुधो अथमि त भेण जो हक़ थो बशकाए तोखे सिर सां चयो आहे भली ॿारे हुजनि ज़ुल्म थो करे ज़ुल्म पन्नी फबाइण जे लाइ थो करे ॿियो छा थो करे कुझु न थींदसि सीमा वैसे चनेसर न्यापो कयो आहे त ख़ानज़ादीअ जे हक़ बख़्शिराइण वारी रस्मुनि में असां हुन सां गॾु हुजूं हा पुछो न चने सर ॿियो केरु आहे अमा हाणे माइट को बि कान्हे मिट अची असां थियाऊंसि हा सुखां थी चनेसर असांजो वॾेरो आहे असांजी छप्पर छांव आहे पर बाबा खानज़ादी जो हक़ छो था बख़्शिराइनि इहो उन्हनि जो मसइलो आहे तूं छा थी पुछा करे पुछां इन जे करे थी त हक़ बख़्शिराइण खां पोइ खानज़ादी सॼी उमिरि हीअं वेठी हूंदी वॾेरनि जी हवेलियुनि में अक्सर ईअं थींदो आहे इन ते बहस अजायो आहे हक़ बख़्शिराइण वारी रस्म में असां हलंदासीं बस ऐस चनेसर खान खानज़ादीअ जो हक़ बख़्शिराए कुत्थो कम थो करे कुत्थो भाऊ शेरल रेस खे खपे मिल्कियत सो मिल्कियत अलाहू सब कुछ करे थो सके खानज़ादी वेचारी मिल्कियत कुल्हे ते खई त कोन थी वञेसि चनेसर खे डप आहे अगर उनजी शादी थी त मिल्कियत विराई बि पाण शैतान वांगुरु क़यामत ताईं जीअरो रहंदो छा चनेसर जे पोयों केरु आहे खानज़ादी वेचारीअ जो हक़ बख़्शिराए नज़ीरा इहो त चनेसर ज़ुल्म थो करे खानज़ादी अम्मा मानी खा कोन घुर्जे को ता मुखे भुख न आहे अॼु मां कोट में बंद आहियां काठ में बंद हर छॾी काढ़ा पोड़ अम्मा बगैरा चंगा थई अन आहे त ईमान आहे रिज़्क सां कहिड़ो ज़िद जानू जी चवई जानू हिन कुत्ते खे भुखियो रखजाए रईस सतों ॾींहं कुझु बि कोन ॾिनो अथमांसि तॾहिं त बुख ते हॾा निकिरी आया अथसि पोतारे हिन जा त हॾा निकिता आहिनि जंहिं ते छॾींदोसि हुनजी त हॾी बि कान बचंदी कमदार जेको हाणे चनेसर खान जी इज़त अना में ढिंगर उछलाईंदो हुन खे इन कुत्तनि जो काज बणाए छॾींदुसि शेरल जे करे जेका मुंहिंजे अना जे मथां लत आई आहे दिलि थी चए त खानज़ादीअ खे इन बुखायल कुत्ते जो काज बणाए छॾियां न भोतारे साइण खानज़ादीअ जो जीअरो रहण तव्हांजे लाइ जन्नत बराबरि आहे इन्ही करे त ख़ामोश आहियां रुगो खानज़ादीअ जी मिल्कियत मिली वञे पोइ ॿई मां ऐं धीउ हिते न हूंदियूं कबर में हूंदियूं कबर में
शहजादी हक बख्शाई जी मुबारक हुजे। जबल जड़ी जिंदगी अकेली कटण आहे तो दुखी पर अजीमा अञा धीअ वेठी अथई। खुदा करे त मां बि तोखे अहिड़ी मुबारक ॾियण अचां। तूं ई लधी हुईंसि न पिड़ झलण न। बस जेको थियणो हुस थी वियो। हाणे छा ला वेठी आहीं? हल उथ, हल वञ। ज़बूर में, न इंजील में, न कादिर करीम जे कुरान में किथे लिखियल हक बख्शरायो ऐं न्याणे जी मिल्कियत फबायो। आहे को इन दज्जाल मकने हाथीअ जो अंत आणे। भाऊ शेरल इहो हाथी हाणी घर थो खाए। जुल्म कंहिंसां बि थिए, कंहिं जाइ ते थिए, मुंहिंजी दिलि दहलजी थी वञे यार। उते वञी उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ जंग कयां। हुकुम कर भाऊ, असां गॾु आहियूं तोसां। हा, इन फितने सां असां मुंहुं ॾींदासीं। नगर ख़ान जहिड़े मुड़ुस माण्हूअ जी धीअ ते यार माल आई आहे। असां सिर ॾींदासीं नज़ीर, सिर ॾींदासीं, सिर। जेका कंदी संग मुंह जीअं ॿारो चनसी अंगन चाढ़ी अंग रोंदी सारत
खानज़ादी जो अंग जीअ ते त चाढ़ियो आहे चन सरखा पर उहो कची आहे मिजाज़ जो मोह सभई कायाऊं ॾसींदुसि हवा ॾाढो ॾुरो थियुसि अन्याण कहरा जवान छोकरी मिल्कियत जी छॾ छूट जे भर चढ़ी वई इन बघेड़े खे छलण वारो ऐं पलण वारो आहे ज़बान त खोलियो त बचा करतियूं खणी था बीह रहनि खानज़ादी जहिड़ो ॾाग चढ़ी वई हेॾे हाड़े जेॾी ज़िंदगी हेखल कीअं कटींदी सब माया जो मोह आहे अंधो एतक़ाद आहे उड़ियल ॼार में फासियो ये तो सुजाग आहे पढ़ियल आहे ये क्यों थी पघाड़ा चने सर खादम न मनी हाँ त कोहे सा बस कुंज कुसी वई ट्रेल ढुड़ी वई कमदारा की थो भाई पोतार अथल कम पुट करे छजव पंजे आंगलियों की में नंगर खान जी गलती के असा के ही संवारणो होयो असा ही सवारी से वाह पुट अड़ा हुजन जेके वडन जी गलतिन के संभालन न त नंगर खान जी मिल्कियत सांगा थी वनी या न जानू आना किए करन देवा चाकी रखे चाकी त अमाना रईस अया तो साइन वडी जी मिल्कियत देन में आ नंगर खान जी साल नंगर खान का पोए बी शादी कंदी छा कमसा अज या सुभाणे ही जान छडींदी पोतार हिन धक त साइन वडी के कब्र कंदी करे छडियो बाकी कम पुट करणो आ हां कमदार रुगो तू हवेली जी चौकसी मजबूत रख जी पखी पर भी नाणे एड़ा जवान व्यारा थम हवा भी का दकी आदम जाती त गाली छड